अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट अची चुकी है दोस्तों, जेका तव्हां सां शेयर कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं दुलाब ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी पूरी कहानी। अचण वारो एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारो आहे। इन में दोस्तों घणा कम थियण वारा आहिनि। पहिरियों त शाहनवाज़ ख़ान खे हाणे भउ लॻी वियो आहे त मुराद मुंहिंजी ॻाल्हि कान मञी, हाणे मुराद हमलो कंदो। होॾां मंसूर ख़ान जे लाइ राहूं हमवार थी चुकियूं आहिनि। रहज़न वारा तयारी करे वेठा आहिनि। जीअं हाणे पेशी अचे, जीअं तारीख़ अचे त वञी मंसूर ख़ान जा बयान बदिलूं त हू आज़ादु थिए। होॾां जेको आहे गुलपरी जेको आहे तयारी कई वेठी आहे। फ़ोन ते राब्तो सोडल जो हले थो त गोरियूं ॾेई तो निकिरंदासीं नशे जूं। जंहिं नशे जूं गोरियूं अची ॾिनियूं पुॼायूं, उन रहज़न खे बि ॿुधाए छॾियो ककर खे त मां ॾिनियूं थो वञा, ख़्यालु कजो मतां निंड में ई तव्हांखे निंड ॾेई छॾनि। अहिड़े हिसाब सां हाणे हू फुल तयारी कंदा ऐं जंहिं शइ में नशो मिलायो वेंदो उहा शइ खाईंदा ई कोन रहज़न ककर वारा। पोइ सोडल जे लाइ ख़ैर जी ख़बर न हूंदी। होॾां जेको आहे दोस्तों मुराद हाणे पूरी तयारी कंदो त कहिड़े बि तरीक़े सां भाउ खे छॾायां, इन ॾाइण शाहनवाज़ ख़ान खे लिटायां। रहज़न वारा इन लाइ हमलो नथा करनि शाहनवाज़ ते त मंसूर ख़ान खे छॾायूं, जीअं हू होश विञाए शाहनवाज़ ख़ान त मौक़ो ॾिए त पोइ खणी कुख में ठगा कढायूं। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे।